हाफिज़ छा मामलो आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मामलो इहो आहे त मस्जिद शरीफ़ खे ऐं हीअ जेकी ईदगाह असां जिते ईद नमाज़ पढ़ंदा आहियूं, इन ॿिनि शयुनि खे कंपनी बराए महिरबानी हिते का बि इहा न करे। बाक़ी कंपनी जी मर्ज़ी आहे जीअं वधी करे, पर हिन शइ खे कंपनी जो को बि कंट्रोल न हुजे। हूअं असां वर्कर आहियूं कंपनी जो तव्हां न, लेकिन असां कंपनी जो मां वर्कर बि आहियां। मां रिक्वेस्ट कंदुमि कंपनी मैनेजमेंट खे, MD साहब खे, बाक़ी सारो इलाइक़ो उन्हनि जो आहे जंहिंसां ठही वञनि पिया वठनि। बाक़ी हीअ मस्जिद अलाह जो घर आहे, जेकॾहिं उन्हनि खे कुझु बि करिणो आहे पर भली ॻाल्हि न आहे, छो जो हिते समय ॿार अल्लाह जे घर खे छॾे करे, अल्लाह जे घर खे छॾे करे बाक़ी उन्हनि जी ज़मीन वठनि था। जी छा मसलो आहे? त मसइलो इहो आहे, जीअं हाफ़िज़ साहब बि फरमायो त हीअ असांजी रेड लाइन आहे। एज़ा मुस्लमान कलमो पढ़ियो आहे पाण, हिन शइ खे छॾे करे बाक़ी जेकी दुनिया पई आहे छॾे उन वञी करे ज़मीनूं वठनि, असांजो कोई एतिराज़ु कोन्हे। बाक़ी हीअ जेको बि प्लाट पियो आहे मस्जिद जे हिन भर या हुन भर, उनमें उन्हनि जो को अमल दख़ल न हो। केरु कब्ज़ो करणु चाहे थी? माड़ी पेट्रोलियम कंपनी माना अॾावत करणु चाहे थी? अॾावत करणु चाहे थी। हिन खे बाउंड्री वाल ॾेई करे बंदि कनि था, हिते हिकिड़ो प्लाट लॻाइनि था, मस्जिद वग़ैरह खे मिसमार्क करे। असांजी इहा पुरज़ोर अपील आहे त बराए महिरबानी हिन शइ जो वेझो न अचे।